बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। SSP जैकबाबाद मोहम्मद तारिक नवाज़ फर्ज़न में कोताही कंदड़ 3 पुलिस ऑफिसर्स के नौकरियुनि तां बरतरफ़ करे छॾियो, जॾहिं त 5 SHO समेत मददगार इंचार्ज खे मुअत्तल करे छॾियो आहे। पुलिस तर्जुमान मूजिब SSP मोहम्मद तारिक नवाज़ पारां फर्ज़न में कोताही कंदड़ जैकबाबाद ज़िले सां वास्तो रखंदड़ पुलिस ऑफिसर्स SHO दोदापुर असगर जरवार, SHO ताजोदेरो इब्राहिम जोणेजो, SHO पुनू भट्टी दीदार हुसैन घुमरो, SHO मीरपुर बुर्लो वज़ीर भुट्टो, SHO बाहू खोसो मोहम्मद पनाह बिरोही ऐं इंचार्ज 15 मददगार सरदार सबायो खे मुअत्तल करे पोस्टिंग तां हटाए लाइन हाज़िर करे छॾियो आहे। जॾहिं त साॻिए वक़्तु फर्ज़न में कोताही कंदड़ SIP सिबगतुल्ला जतोई, पुलिस अहलकार मुहर्रम लाशारी ऐं पुलिस अहलकार ज़ाहिद अली बिरोही खे नौकरियुनि तां बरतरफ़ करे छॾियो आहे। SSP मोहम्मद तारिक नवाज़ चयो आहे त पुलिस जो फ़र्ज़ु आहे त शहरियुनि जी जान ऐं माल जो तहफ़्फ़ुज़ कयो वञे ऐं पंहिंजा फ़र्ज़ सुहिणे नमूने अदा कया वञनि। को बि पुलिस ऑफिसर पंहिंजे फ़र्ज़नि में कोताही कंदो त संदसि ख़िलाफ़ सख़्त महकमानी कानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त वज़ीर आज़म पंहिंजो आईनी किरदारु अदा कंदे सिंध सां ज़्यादतियूं बंदि करे MQM वटि जॾहिं कराची जो मेयर हो त हू ख़ामोश हुआ ऐं हाणे साज़िशूं करे रहिया आहिनि। हिकु सवाल जे जवाब में वॾे वज़ीर कावड़ जो इज़हार कंदे चयो त छा अवां सिंध जो विरहाङो बर्दाश्त कंदव त पोइ पीपल्स पार्टी कीअं बर्दाश्त कंदी। कोरोना वायरस अञा मुल्क मां ख़त्म न थियो आहे। अवाम खे SOPs ते अमल करणो पवंदो। बरसातनि सबबि सिंध में काफ़ी नुक़सान पहुतो आहे। वफ़ाक़ खे मदद करणु घुरिजे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन पीपल्स पार्टी जे MPA मीर ग़ुलाम आबिद ख़ान सुंदरानी जे नंढे भाउ माजिद ख़ान सुंदरानी जी फ़ौतगी ते गौसपुर भरिसां ॻोठ दड़ी सुंदरानी में ताज़ियत करण बाद मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे कयो। पनवाकिल भरिसां दादलोए थाणे जी हद में पुलिस जो मुबैना हथियारबंद टोले सां मुक़ाबिलो। कश्मोर वासी एजाज़ उर्फ़ करमुद्दीन सब्ज़ोई जे पुलिस मुक़ाबले में मारिजी वञण जी दावा। SSP सखर इरफान समो मूजिब ॾोहारी टोलो अगवा वारदात लाइ आयल हो, जंहिंजो पुलिस सां मुक़ाबिलो थी पियो, जंहिं में हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। सखर सिविल अस्पताल जी इंतज़ामी नाअहली सबबि 8 करोड़ रुपयनि जूं दवाऊं ख़राब थियण लॻियूं। अस्पताल इंतज़ामिया मरीज़नि लाइ आयल 8 करोड़ रुपयनि जूं दवाऊं हॾनि वारे वार्ड में सख़्त गर्मी पद में रखे छॾियूं आहिनि, जंहिं सबबि अक्सर दवाऊं ख़राब थियण जो ख़दशो आहे। घुर्बल गर्मी पद खां वधीक गर्मी में रखियल दवाउनि में टैबलेट्स, कैप्सूल्स, इंजेक्शन समेत ॿियूं अहिड़ियूं दवाऊं शामिल आहिनि जेके हिकु मख़सूस गर्मी में रखियूं वेंदियूं आहिनि। शहर जी सुजाण धुरियुनि पारां सिविल अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ फ़ौरी कार्रवाई करे 8 करोड़ रुपयनि जी दवाउनि खे ख़राब थियण खां बचाइण जी घुर कई वई आहे। पीपल्स पार्टी जे MNA सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह चयो आहे त वफ़ाक़ी सरकार दवाउनि जी क़ीमत वधाए ग़रीबनि जी चेल छिबी करे छॾी आहे। PTI सरकार खां अवाम तंग थी चुको आहे। खंड जो बहिरान ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। MPA ग़ुलाम क़ादिर चांडियो जो चवणु हो त MQM अहिड़ियूं हरकतूं रुॻो पाण खे ज़िंदा रखण लाइ करे रही आहे। सिंध बाबति पीपल्स पार्टी जो चिटो मौक़िफ़ आहे त सिंध असांजी माउ आहे, कंहिं बि सूरत में विरहाङो क़बूल न कंदासीं। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुननि प्रेस क्लब काज़ी अहमद में मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। इन मौक़े ते अब्दुल नबी जमाली, सैयद शहनशाह लखियारी, हाजी लाखो, शौकत आराई, पीर असद अली शाह, मीर इमरान जमाली, ग़ुलाम ख़ास खैली, मोर मलाह, उवैस जमाली, ग़ुलाम शबीर चांडियो, मंसूर लाखो ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। सखर में अहले सुन्नत जी तंज़ीमुनि पारां तहफ़्फ़ुज़ नामूस रिसालत, अज़मत सहाबा ऐं मोहब्बत अहले बैत रैली कढी वई, जंहिं सिलसिले में शहर जा समूरा कारोबारी मर्कज़ घंटाघर, गरीबाबाद, निमजी शाड़ी, पुराणो सखर, नओ पिंड समेत अक्सर इलाइक़ा बंदि रहिया। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी प्रेस क्लब पहुती, जिते रैली जलसे जी सूरत इख्तियार करे वई। रैली में सखर, घोटकी, शिकारपुर, लाड़कानो, जैकबाबाद, ख़ैरपुर, नौशेरो फ़िरोज़ समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि जी मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि सां वास्तो रखंदड़ माण्हुनि हज़ारनि जी तादाद में शिरकत कई। रैली के मुफ्ती मोहम्मद इब्राहिम कादरी, अब्दुल हक उर्फ़ मियां मिठू, मुफ्ती आरिफ सईदी, नूर अहमद क़ासमी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त तौहीन आमेज़ ख़ाका ठाहे इस्लाम ऐं मुस्लमाननि जी तौहीन कई पई वञे। तौहीन रिसालत ऐं अहले बैत जी शान में गुस्ताख़ी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। मुल्क में फ़िरक़ावारियत खे पखेड़ींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। यारू लुंडवे जो दोस्ती न रखण ते नींगर मथां तशद्दुद, 3 जवाबदारनि मथां NC दाख़िल। ॻोठ अरबाब शर वासी 8 दर्जे जे शागिर्द वफ़ादार अली शर जो चवणु आहे त ठिकर उर्फ़ ॾाॾू शर, माशूक शर ऐं यासीन शर दोस्ती न रखण ते अगवा करण जी कोशिश कई ऐं सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ यारू लुंड थाणे ते फ़रियाद कई आहे। ॿिए पासे इल्ज़ाम हेठि आयल ठिकर शर जो चवणु आहे त असां मथां लॻंदड़ इल्ज़ाम ग़लति आहिनि। नींगर असां मथां बहितान मढ़े रहियो आहे।
बहादुरपुर में पोरियत ज़फरुल्ला बहराणी जा बारड़ा थैलेस्मिया जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला थी विया। 3 वरनि जी सायरा ऐं 2 वरनि जो सईद अहमद थैलेस्मिया मर्ज़ खे मुंहुं ॾियण लॻा। गुरबत सबब पोरियत हर महीने रत लॻाइण लाइ परेशान। पोरियत जो चवणु आहे त मुंहिंजे 2 मासूम ॿारनि खे थैलेस्मिया आहे ऐं खेनि हर महीने रत लॻंदी आहे। ग़रीब आहियां, ख़ानगी तौरु रत नथो लॻाराए सघां। ॿारनि खे थैलेस्मिया सेंटर में रजिस्टर्ड कराए मुंहिंजी मदद कई वञे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान अॻूणे सूबाई वज़ीर मंज़ूर हुसैन वसाण चयो आहे त नियाज़ी हुकूमत कॾहिं बि न हली सघंदी। बेगुनाह सियासतदाननि खे गिरफ़्तार कयो पियो वञे। मज़लूम अवाम सां नाइंसाफ़ी, महंगाई, दवाउनि, कणक समेत ॿियनि मसइलनि जो शिकार थियल अवाम खे इंसाफ़ ॾियारण लाइ ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कामयाब थींदी। कोट डीजी में पीपल्स पार्टी यूथ ऑर्गेनाइज़ेशन जे सदर शाहिद मलाह सां मुलाक़ात बाद हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जंहिं MP ख़िलाफ़ अवाम जी शिकायत हूंदी उनखां इस्तीफ़ा ॾियारे नौजवान क़यादत खे अॻिते आंदो वेंदो। ईंदड़ इलेक्शन में बैरिस्टर हालार ख़ान वसाण खे आणींदासीं। वाही बांधी में अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक पारां ॿोॾ मुतासिरनि जी का बि वाहुर न करण। कराची कमेटी ऐं अलॻि सूबे लाइ मुहिम हलाइण समेत सिंध दुश्मन पॉलिसीज़ ख़िलाफ़ मरकज़ी सदर डॉक्टर रसूल बख्श ख़ास ख़ैली, डॉक्टर दिलदार लगारी, सुभानी डायरी ऐं ॿियनि जी अॻवानी में रुस्तमानी पंप खां मुर्तज़ा चौक ताईं एहतजाजी रैली कढी जलसो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध में गुज़िरियल 12 सालनि खां पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे ऐं इन दौरान सिंध खे माले गनीमत सम्झी फुरियो ऐं लुटियो वियो आहे। ताज़ी आयल ॿोॾ दौरान यूसी सावड़ो जा 100 ॻोठ ॿुॾी विया आहिनि। घर ड्रही पट थी पिया आहिनि। माल मरी वियो आहे। इलाइक़े में वबाई बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। पर चूंडियल नुमाइंदा ॿोॾ मुतासिरनि जे नाले ते अरबें रुपया इमदाद वठी हड़प करे विया आहिनि। मटियारी गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज जे प्रिंसिपल सैयद बदरुज़्ज़मा जो चवणु आहे त कॉलेज में फिज़िक्स जा 3 लेक्चरर मौजूदु आहिनि ऐं बदिली थी आयल फिज़िक्स जे लेक्चरर ज़ोहिब लगारी खे जॉइनिंग न कराई त हुन CM हाउस ऐं सप्ला खां ज़बरदस्ती जॉइनिंग लाइ ज़ोर भरियो, पर मूं खे जवाबु ॾेई छॾियो, जंहिं बाद मूं ख़िलाफ़ साज़िशूं कयूं पियूं वञनि। मुंहिंजे अचण खां पोइ कॉलेज तरक़ी कई आहे, जेका कंहिं बि सूरत में रुकजण न ॾींदुसि। आला ऑफिसर्स खां मुतालबो थो करियां त अणधुरी जांच कमेटी जोड़ाए हक़ीक़तनि खे साम्हूं आंदो वञे। पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट तालका लखी ग़ुलाम शाह पारां शिकारपुर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे अॻवाननि जे मान में आजियाणो ॾेई मांझांदो करायो वियो। तक़रीब जो महिमान ख़ासि शिकारपुर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो सदर लाला इसरार अहमद पठान हो। तक़रीब में अब्दुल सलाम उन्नड़, जमील अहमद महर, अब्दुल हकीम जतोई, मोहम्मद इब्राहिम बिरोही, पेटे अलिफ अॻवान उस्ताद ग़ुलाम रसूल महर, मौला बख्श मेमण, साहिल महर, जमील घांगरो ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते सहाफ़ी अॻवाननि ख़िताब कंदे चयो त PFU जे सहाफ़ियुनि जे हक़नि जी अलमबरदार तंज़ीम आहे, जेका हर ॾुखे वेल में पंहिंजे सहाफ़ियुनि सां गॾु बीठल आहे। घारो टाउन कमेटी में जैकब न्यूज़ जे सहकार सां वॉलीबॉल जी टूर्नामेंट थी, जिते 3 टीमुनि भंभोर क्लब घारो, अलशिराज जोखिया, यंग 11 धाबेजी ऐं कोहिस्तान क्लब जुंग शाही हिस्सो वरितो। कोहिस्तान टीम टूर्नामेंट खटियो, जंहिंखे जैकब न्यूज़ पारां इनाम तौरु किटूं ॾिनियूं वयूं। इन मौक़े ते खिलाड़ियुनि अली अहमद जोखियो, शौकत हुसैन शाह शिराज़ी ऐं अब्बास जोखियो जैकब न्यूज़ आॾो दाहींदे चयो त सरकार पारां खिलाड़ियुनि जूं किटूं, वॉलीबॉल ऐं ॿिया फंड ईंदा आहिनि, पर असां ताईं नाहिनि पहुचंदा। जेके आला अमलदार हड़प करे वेंदा आहिनि, उन्हनि घुर कई त ठठो में रांदियुनि लाइ ईंदड़ फंड्स ऐं सहूलतूं मुहैया कयूं वञनि। ही हुयूं हिन ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।